केॾो प्यारो आहे ॾिसो ताज़ी में वियाई आहे असां ज़बरदस्त माशाल्लाह केतिरो क्यूट लॻो पियो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं पंहिंजो बाग़ीज़े में तव्हां ॾिसी रहिया आहियो STR सिंधी चैनल। यार हक़ीक़त में असां वटि मच्छर एतिरो मच्छर आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां। एतिरो माल परेशान हुयो, 2-3 ॾींहं ज़लील लॻा पिया हुआसीं। असांखे त मच्छर चक पाए वियो, उहा ख़बर आहे असांखे, पर असांजो जेको माल ट्रुप पियो खाए, दर पियो थिए वेठो, एतिरो मच्छर हुयो। सो उन्हनि खे माल खे बचाइण लाइ असां हिन मच्छरदानियुनि जो इस्तेमालु कयो आहे। हलो त तव्हांखे ॾेखारियो त हीअ मच्छरदानियूं कीअं आहिनि सेट कयूं। ऐं हक़ीक़त में हर जाइ ते मच्छरदानियूं लॻी वियूं हूंदियूं, छाजे करे माल एतिरो ज़लील ऐं दरपदर थियो आहे। सो हलो तव्हांखे ॾेखारियां असांजो माल ऐं मच्छरदानियूं। सो दोस्तो ही मच्छरदानी असां हणी छॾियूं आहिनि चौधारी माल खे बचाइण जे लाइ। अंदरि हिकिड़ो ज़बरदस्त हाणे ताज़ी में वियाई आहे। सो हुनजो इहो क्यूट सो अलाए छा आहे, पाॾो अलाए पाॾी आई आहे ख़बर पए कान्हे, बहरहाल ॾाढो ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत लॻो पियो आहे। सो हिननि खे माल खे बचाइण लाइ मच्छरदानियुनि जो इस्तेमालु कयो आहे असां। इहे मच्छरदानियूं आहिनि ऐं हेॾे भायूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। सिर्फ़ु मां ही मच्छर तव्हां ॾिसी सघो था, मच्छर ऐं मक्खियूं त एतिरियूं आहिनि। राति जे टाइम में जेकर मां तव्हांखे हिकिड़ी क्लिप राति जो भरियां हा त तव्हांखे ॾेखारियां त केतिरो माण्हू ज़लील थो थिए ऐं मच्छर केतिरो आहे। सो हेॾो वरी मच्छरदानी इहा अलॻि आहे। ही मच्छरदानी आहे, ही माल ॿधो पियो आहे असांजो। चौधारी मच्छरदानियूं ऐं असांजे खैड़ा में चौधारी मच्छरदानियूं लॻियूं आहिनि सिर्फ़ु माल खे बचाइण जे लाइ। सो हलो अञा तव्हांखे ॿुधायां त ॿी छा सूरत आहे लॻी पई आहे हितां जी। सो मुंहिंजो पियो मच्छरदानी त ॾिसो था, हीअ पाणी आहे असांजो चौधारी। राति जे टाइम कुझु मेंहूं हेॾे हिन पाणीअ में वेही थियूं रहनि ऐं हीअ असांजो माल हेॾे ॿधो पियो आहे। असुल लांडी हीअ आहे माल जी। बहरहाल राति जे टाइम मच्छर आहे ॾाढो, सो हुनखे बचाइण जी कोशिशि लॻी पई आहे। हीअ माल आहे असांजो माशाल्लाह। ऐं हेॾे बि आहे, पोइ हिते ॾिसी सघो था, साम्हूं ॿधियूं पियूं आहिनि, इहे पंहिंजो आहिनि। सूरत हाल सफ़ा ख़राबु लॻी पई आहे, मच्छर त एॾो आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां। सैफल अची वियो आहे। सैफल छा सूरत हाल आहे, माल खे छा करणु घुरिजे बचाइण जे लाइ? मच्छरदानी ॾियूं था त बि माल ते उहो ई मच्छर आहे, ॾूंहुं ई कयूं था सॼी राति, मच्छर बि सुकून सां न आहे, असां सुकून सां न आहे। हक़ीक़त में जेसि ताईं माल सुकून में न आहे तेसि ताईं असां पाण सुकून में न आहियूं। त माल खे हिकु महफ़ूज़ जॻहियुनि ते पुॼाइण जे लाइ मच्छरदानियूं आयूं त जीअं बचा थिए त असांखे बि सुकून जी निंड अचे। छा थो चवीं, छा मुबारक मच्छरदानी हणण खां पोइ माल जो बचाव आहे? कुझु बि बचाव, शुक्र आहे बचाव आहे। छाजे करे जेकर मच्छरदानियूं लॻियल आहिनि, माल बचाव में आहे त सम्झो असां बचाव में आहियूं। जेकर उन्हनि खे सुकून सां वेहण जी जॻह मिली थी वञे त असांखे बि निंड राति जो अचे थी। छाजे करे यार खाइण पीअण जो खीर वग़ैरह चांहि हर शइ माल जे करे ई थिए थी। सो उन्हनि खे महफ़ूज़ करण जे लाइ, उन्हनि खे बचाइण जे लाइ मच्छरदानियुनि जो इस्तेमालु असां कयो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे कुझु न कुझु असांखे बि सुकून आयो आहे जो ही मच्छरदानियूं लॻियलियूं आहिनि। तव्हां बि ॿुधायो मूंखे त तव्हां कहिड़े बि ज़िले या तालुके मां या कंहिं शहर मां असांखे ॾिसो था पिया, उते तव्हां मच्छरदानियुनि जो इस्तेमालु कयो आहे या न। ऐं मां पक सम्झां त तव्हां मच्छरदानियुनि जो इस्तेमालु लाज़मी कयो हूंदो, छाजे करे मच्छर एतिरो आहे। राति जे टाइम में हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधायां त वॾो मच्छर आहे। अञा हिन महिल त कुझु ई कोन्हे, ॾींहुं आहे, बहरहाल राति जे टाइम में मच्छरदानियुनि जे मथां ईअं मच्छर वेठो आहे ॼण का मिटी पियल आहे। सो हीअ असां वरी ओताक हाली फ़िलहाल त असां शिफ्ट हिते आहियूं। असांजी सूरत हाली आहे त असांजा पोइ घर तबाह थी विया आहिनि। हिन महिल असां ओताक ते शिफ्ट आहियूं। ऐं साईं खे चवां हीअ असांजा पोयां दुकान, हीअ ओताक उधर काफ़ी वीडियोज़ वग़ैरह तव्हां मुंहिंजा ॾिठा हूंदा, वॾेरनि ते बोतारनि ते जेके वीडियोज़ ठाहींदा आहियूं हिते ठाहींदा आहियूं पंहिंजी ओताक। हीअ मथे बि हलो त भला ॾिसूं हली मथां जी छा सूरत हाल आहे ऐं मथे छा सेटअप लॻो पियो आहे। अचो हिन महिल आउं मथे शिफ्ट आहियां, ऐं पाण हिते सुम्हंदो आहियां। छाजे करे होॾे सेटअप सॼो ख़राबु थी वियो आहे। हीअ पाणी लोकेशन सॼो पाणी हुयो पहिरियां, हाणे बि हिन महिल पाणी आहे। हीअ सॼा पोयां घर पाणीअ में आहिनि, हर को माल रोडनि ते ॿधियूं वेठो आहे।
किथे नयूं जॻहियूं ठहंदियूं ऐं अलहमदिल्ला नई जॻह ठाहिण लाइ कोशिश बि लॻी पई आहे, सफ़ाई कयूं पिया वेठा। उम्मीद है त तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हूंदो। सिर्फ़ु शॉर्ट वीडियोस ठाहींदो आहियां जीअं तव्हांखे कुझु ॼाण मिली सघे ऐं तव्हां खां पुछां त जेको कमु असां हिते कयूं पिया पंहिंजे पाण खे बचाइण जे लाइ, छा उहो तव्हां कयो पिया या न। सो हक़ीक़त माल महफ़ूज़ आहे त असां महफ़ूज़ आहियूं। सो ज़िंदगी जा ॾुखिया ॾींहं आहिनि, से वेंदा गुज़री, टेंशन न वठो, अलाह बहितर करण वारो आहे ऐं अलाह बहितर ई कंदो। दुआ में यादि, मूंखे ॾींदा इजाज़त, इंशाल्लाह वरी नए ब्लॉग में मिलंदासीं सुभाणे।